अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामह सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जनाब सदर जलसा बिरादर मुकर्रम हाफिज सिराज अहमद चन्ना साहब अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोट की स्टेज से मौजूद ओहदेदारान जिम्मेदारान अकाबिरीन अमाइदीन पिंडाल में मौजूद वदन महाराजा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों अज जे हिन अजीम शान इज्तमा जे इनेकाद ते मां वदन महरजे यूनिट जे हिक हिक उहदेदार जिम्मेदार कारकुन गोठाणन के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो धणी दर दुआ करियां तो अल्लाह तबारक व तआला मुझे दोस्तन जे हिन मोहब्बत के मेहनत के पंजे बारगाह में शर्फ कबूलियत से सरफराज फरमाए। ता वरी मथे चढ़ी आयो मेहरबानी कयो या तो वही रहो हितां हिते ई दो त सॼी मुंहिंजी तकिर आराम सां भरे सघो ख़ैर आहे को मसइलो कोन तव्हांजा चैनल वारा मुंहिंजी तकिर हलाईंदा हूअं ई कोन आशिक़नि ऐं माशूक़नि जे विच में तव्हां दीवार हायल थियल आहियो। सब खां पहिरियां त मां बगीअ वारे जो मशकूर हाँ तो उन्हें मुझे लाए मोहब्बत सा बगी सजाई उन्हें कोशिश की तो मां जलसे गाह तई उन जे बगीअ ते चढ़ी करे अचा पर मुझे टीम जे हमरान मांखे इन जी इजाजत न ॾिनी सिक्योरिटी जे करे उन जो तो तव्हांखे गाॾीअ मां लहण जी इजाजत न आहे। मां उन बगीअ वारे खां दिल जे गहराइन सां माज़रत भी करियां थो। ॿियो मुंहिंजा दोस्त मूंसां मोहब्बत करण वारा शायद उन्हनि जो मुंहिंजे बारे में ख्याल इहो आहे त जीअं उहे वांदा आहिनि ईअं मां बि वांदो आहियां। घट में घट वधण मार वारा इन जलसे जो थक महीने ताईं भञंदा
मासा छा थी सुबह जो घरा निकतो हाँ शिकारपुर में प्रोग्राम DIG सखर SSP सखर साहब मीटिंग उता निकतो हाँ अवांजे जलसे में शिरकत 6 बजे पने आकिल में प्रेस कॉन्फ्रेंस 7 बजे सखर में एक मीटिंग 8 बजे सखर में भी मीटिंग रखियल है ऐं माशाअल्लाह 20-25-30 खन मोटरसाइकिलूं हूं लारकाने को वधण महर जे मोड़ ताईं पुजण में एतिरो टाइम न लॻो जेतिरो तव्हांजे मोड़ को जलसे गा ताईं मोटरसाइकिल वारनि मुंहिंजो टाइम तबाह कयो। मूंखे इन शइ जो इनकार न आहे लेकिन वक़्त जो क़दुरु सभ खां वॾी शइ आहे। जे माण्हू खे हिकिड़े ॾींहं में 50 कम हुजनि ऐं सॼी सिंध जी ज़िम्मेदारी हुजे उन जे वक़्त जो क़दुरु करणु घुरिजे। मुझे मोहतरम दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गों, जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध इहो फैसलो कयो हो त दरियाह जे मसले ते पाणीअ जे मसले ते असां हिकु भरपूर तहरीक हलाईंदासीं ऐं उन सिलसिले में अवां ॾिठो त 6 अप्रैल ते गुड्डूअ खां वठी ठटे ताईं सॼी सिंध सरापा एहतिजाज हुई ऐं सिंध हिकु नई तारीख़ रक़म कई। हिकु तरफ़ गुड्डू ऐं सखर ऐं लारकानो खैरपुर जूं पुलियूं दादू मोरो काज़ी अहमद आमरी अलमंजर हैदराबाद दौला दरिया खान ठट्टे ऐं सिजावल जे पुलिन ते अवाम जी अक्सरियत ऐं शिरकत 6 महीननि जे तहरीक खां हिकिड़े ॾींहं जी तहरीक ज़ोरावर साबित थी जिते अवाम इन फैसले के खिलाफ नफरत जो इजहार कयो, जिते अवाम केनालन के खिलाफ अवामी रेफरेंडम के जरिए फैसलो दिनो, उते ही सिंध जे अवाम इहो फैसलो भी सिंध के दिनो, मुक़्तदिर कुव्वतुन ऐं हुक्मराननि के दिनो त जेकॾहिं सिंध में का जमात अवामी कुव्वत ऐं ताकत रखी रही है, सिंध में का जमात मुतबादिल कुव्वत ऐं क़यादत रखी रही है, अवाम जूं दिलियूं के जमात सां धड़की रहियूं आहिनि त उहा सेक्युलर लिबरल सोशल जमात न है। सिंध जो अवाम अॼु एतमाद करे रहियो आहे त शहीद ख़ालिद महमूद सुमरे जे रत ऐं हक़ ऐं सच जे आलिमनि जमीयत उलमा इस्लाम जे जमात में एतमाद करे रहियो। नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम। ऐं उन 6 अप्रैल जे तारीख़ साज़ फैसले अवामी रेफरेंडम खां पोइ मुंहिंजे जमात इहो तय कयो त दरियाह ते 9 केनालनि जो फैसलो हुक्मराननि खे वापसि वठणो पवंदो, जेकॾहिं न त असां सिंध पंजाब बॉर्डर खे बंदि कंदासीं, काई रसद सिंध मां पंजाब मां सिंध में दाखिल थियण न ॾींदासीं। लेकिन मां समझा तो मुझी जमात समझे थी तो यो एक इंतहाई कदम है, आखिरी फैसला है। मुझे जमात हमेशा जमहूरियत जे लाए, आईन जे लाए, पाकिस्तान जे लाए कुर्बानियों ॾिनियूं आहिनि। मुझे वॾनि पाकिस्तान बचाइण जे लाए शेख मुजीब के राज़ी करण जूं
कोशिशूं कयूं तो बंगाल असा का धारण थे। मुझे वर्णन मुफक्किर इस्लाम मौलाना मुफ्ती महमूद पाकिस्तान जो आईन दिनो मुझे कायद मौलाना फजलुर रहमान मौलवी दाढ़ी पटके वाले जहतमा बंदूक के खसे करे वोट की पर्ची पार्लियामेंट जो रस्तो देखा रहो अज भी असा पाकिस्तान की जंग पे बढ़ाऊं बलोचन पख्तूनन पंजाबन सिंधन कश्मीरन मुहाजिरन पाकिस्तान में रहंदड़ सबनी जातिन बातिन कौमन जे हक्कन जी जंग पे बढ़ाऊं असा पाकिस्तान बचाइण चाहिए था। असा पाकिस्तान के सर सब्ज ॾिसण चाहिए था। असा मुल्क के तरक्की याफ्ता मुल्क ॾिसण चाहिए था। बॉर्डर बंद करने जो मकसद मुल्क जे लाइ हिक ॿियो खतरनाक हारन वजाइणो हूंदो। मुंहिंजे जमात इन इंतहाई कदम ते वञण खां पहिरियां 7 अप्रैल का 4 मई ताईं सिंधु बचाएं जो उन्मान जे तहत कराची का वठी कश्मीर ताईं सजी सिंध में अवामी रेफरेंडम जो फैसलो कयो अवाम जे विच में वञण जो फैसलो कयो ऐं अवामी रेफरेंडम जे ज़रिए ऐवाननि ताईं पैगाम पहुचाइण जो फैसलो कयो आहे त इहो फैसलो वापस वठो न त आख़िरी कदम पंजाब ऐं सिंध जो बॉर्डर बंद करण जो हूंदो पोइ उन खां असांखे कोई बि रोके न सघंदो। लेकिन मसलो आहे छा समझण जी ज़रूरत आहे। मुंहिंजनि मौलविन खे सभिनी शयुनि जी ख़बर आहे रुॻो सियासत जी ख़बर न आहे। मार असां खाऊं ई तॾहिं था। सिंध के हमेशा यतीम खानो समझो वियो। पाकिस्तान ठहियो पाकिस्तान ठहण खां पोइ माण्हू आया वलर करे सिंध में रहण जे लाइ पाकिस्तान में रहण जे लाइ त पंजाब वारनि में चयो अॻिते हलो बलोचिस्तान वारनि बाबा थोड़ो अॻिते खैबर पख्तूनख्वा वारनि बि चयो थोड़ो अॻिते सिंधियुनि चयो बाबा हलो असांजा हथ सीना जॻहूं सभु ख़ाली हिन अचो खुश आमदेद वेलकम। बंगाली मुहाजिर बर्मी अफगानी सियासी यतीम खानो वरी हुक्मरान माशा अल्लाह अहिड़ा असांखे मिलिया जो न सजण के आसरो न दुश्मन के भाव। हुकूमत में जॾहिं नहा तव्हां सिंध काबीना में वेठल जेका माण्हू आहिनि वज़ीर आहिनि उन्हनि जा ज़रा ॻोठनि में वञी हाल अहवाल त वठो। बेनज़ीर साहिबा जॾहिं जीअरी हुई को साइकिल ते घुमंदो हो को रक्शे ते घुमंदो हो को चुमचीअ ते घुमंदो हो को छाते ऐं हाणे माशा अल्लाह पाण खे बि ख़बर नथनि त पैसा घर में घणा पिया आहिनि। डॉलर पाउंड यूरो कच्चा सोन सिंध लुटी फुरी थऊं पीरारे जी जागीर समझी करे जज़ीरनि जा सौदा वसीलनि जा सौदा बेटनि जा सौदा नौकरियुनि जा सौदा अवाम जे मुस्तक़बिल जा सौदा गरीब अवाम जे सिरनि जा सौदा करे ये इक़्तिदार में वेही करे समझन पिया त हाणे बि सिंध फबाईंदासीं दरिया फबाईंदासीं लेकिन सिंध जी अवाम जे अंदाज में इन्हनि के जवाब ॾिनो आहे इन्हनि के छठीअ जो खीर याद ॾियारियो आहे त वाकई सिंध जो अवाम सजाग थी चुको आहे। इंशाअल्लाह धरतीअ जे गद्दारनि धरतीअ जे दलालनि के भॼाए करे इंशाअल्लाह समाज अहिड़ी सिंध जे ग़रीबनि खे उन्हनि जा हक़ जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम सिंध खपाईंदे के नाल समूरा दरियाते धाड़ो ताजदारे अंबिया इमामुल अंबिया खतीबुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज्जत नामूस खत्म नबुव्वत जे
जो मसलो हुजे जमीयत उलमा इस्लाम मैदान ते आहे है ऐसा आवाज चयो ये धरती गुलाम अहमद कादियानी जे पैरोकारन जी धरती ना है ये धरती मोहम्मद अरबी जे गुलामन जी धरती हो इन सिंध में के माओ जे पट खे मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी जी इजाजत न ॾींदा से मस्जिदन जो मसलो हुजे कराची जी मस्जिद तारिक रोड वारी जंहिंजे लाइ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जो फैसलो हो त डरायो चीफ जस्टिस पाण डही वियो मस्जिद उते जो उते सलामत बीठी आहे हाई कोर्ट फैसलो ॾिनो सखर ऐं हैदराबाद जे मस्जिदनि जे लाइ डरायो मस्जिदूं सलामत आहिनि जज पाण डही विया ख़त्म नबूवत जो मसलो हुजे मुंहिंजी जमात अॻ खां अॻे मस्जिदनि जो मसलो हुजे मुंहिंजी जमात अॻ खां अॻे ॾाढ़ी पटके जे चौकीदारीअ जो मसलो हुजे मुंहिंजी जमात अॻे खां अॻे असेंबलीअ ते नज़र कयो त दीन इस्लाम जी चौकीदारी कंदे ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी कंदे सहाबा जे इज्जत ऐं नामूस जी जंग विढ़ंदे तो के असेंबलीअ जे फ्लोर ते जमीयत उलमा इस्लाम नजर ईंदी त सुप्रीम कोर्ट ते नजर कर चीफ जस्टिस साहब 72 सालन जे पोढ़े का सवाल कयो मौलाना खैरा अज सुप्रीम कोर्ट आयो आ छो आयो आ मौलाना साहब चयो ॿिया बि आया को ज़मानत जे लाइ को जेल वञण जे लाइ को जेल मां छॾण जे लाइ को कुर्सी बचाइण जे लाइ को इक़्तिदार बचाइण जे लाइ को ऐवाननि में वेहण जे लाइ को निकिरण जे लाइ लेकिन चीफ जस्टिस साहब मां जिंदगी में पहिरियों दफ़ो तुझे कोर्ट में आयो आहियां ज़मानत जे लाइ न कुर्सी जे लाइ न इक़्तिदार जे लाइ न ऐवान जे लाइ न अज मां सुप्रीम कोर्ट में तुझे सामो बीठल हां तो मोहम्मद अरबी जे ख़त्म नबूवत जे चौकीदारी जनाब नारे तकबीर ताजो तख्त ख़त्म नबूवत जमीयत उलमा इस्लाम मथे करे रख मुझा भाईरो मुखे याद आ त जॾहिं सखर में मां हाई कोर्ट में पेश थियुम सजी जो सजी कोर्ट वकीलन सां भरियल आई मां वकीलन खे चयुमि त तव्हांखे ॻाल्हाइणो न आहे कोई वकील न ॻाल्हाईंदो मां ॻाल्हाईंदुसि त हिकिड़े वकील चयो जज साहब खे साईं मां मसलके बरेलवीअ जे तरफ़ां तव्हांजे सां चुप कर कोई मसलके बरेलवी न ख़ामोश ॿिए जो साईं मां मसलके शिया जी तरफ़ां मां ख़ामोश कोई मसलके शियो कोन्हे चुप मां ॻाल्हाईंदुसि ऐं मां जज साहब खे चयो जज साहब हीअ झोली खणी तुंहिंजे साम्हूं बीठो हां पंहिंजे पीउ जे खून जे इंसाफ़ जे लाइ न आयो सखर में देवबंदियुनि जी मस्जिद हुजे या बरेलवियुनि जी शियनि जी हुजे या अहल हदीसनि जी मां अल्लाह जे घर मस्जिद जे तहफ़्फ़ुज़ ऐं चौकीदारी जे लाइ अदालत जे साम्हूं बीठो आहियां ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी हुजे मुझे जमात निभायो हक अदा कयो सहाबा जे इज्जत नामूस की चौकीदारी हुजे मुझे जमात हक अदा कयो मस्जिद मदरसन ॾाढ़ी पटके जी चौकीदारी हुजे मुझे जमात हक अदा कयो 73 इस्लामी मुल्कनि जा सरबराह जाते बेग़ैरतीअ जो किरदार अदा करे रहिया आहिनि गफ़लत जी निंड सुम्हिया पिया आहिनि उते जे करे दुनिया सां अखियूं अखियुनि में मिलाए करे आलम कुफर सां अखियूं अखियुनि में मिलाए करे इसराइल अमेरिका ते लानतुनि जो बशकारो वसाए करे को क़िबले अव्वल सां बैतुल मुक़द्दस सां फ़लस्तीन सां गज़ा सां गॾु बीठल आहे त जमीयत उलमा इस्लाम ऐं मौलाना फज़लुर रहमान नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम इसराइल ते अमेरिका ते इसराइल ते दीन जी जंग इस्लाम जी जंग क़िबले अव्वल जी जंग ख़त्म नबुव्वत जी जंग सहाबा जे इज्जत नामूस जी जंग ॾाढ़ी पटके जी जंग
जंग में जमीयत उलमा विड़ी रही हो तो मुझा भाईरा सिंध के अंदर तारीख ते नजर कर हाफिज महमूद असद का वठी हमादुल्लाह खालिद का वठी ताज महमूद अमरोटी का वठी खालिद महमूद सुमरे का वठी राशिद महमूद सुमरे ताई सिंध लुटी दड़न सिंध फुड़ी दड़न गरीबन जे हकन ते थाड़ा खड़ंदरन जो के मुकाबलो कयो त मुझे जमीयत उलमा इस्लाम मुकाबलो कयो चाहे वो इलेक्शन जो मैदान हुजे वडेरन भातारन खानन नवाबन सरदारन जो मुकाबलो मुझी जमात कयो या सैलाब में खिदमत हुजे कोरोना में खिदमत हुजे कारोंजर खपाइंदे पाद रखाइंदे जा नारा हुजन सिंध खपाइंदे पाद रखाइंदे जा नारा हुजन 33 नंबर पास मास्तरन जो केस हुजे या 4 सालन का मास्तरन जो नौकरियों खत्म ही न थियूं थियन 50 नंबर 70 नंबर 40 नंबर 30 नंबर 33 नंबर वतन ता वाठन के नौकरियों डींदा गरीब दर बदर हिन उन्हनि जो केस मुझी जमात पई विढ़े पुलिस की नौकरियों 10 लख 20 लख में पैसन ते खपायूं वयूं टेस्ट में जिन 90 नंबर खया 95 नंबर खया जिन रोडुन में सब का पहला नंबर खया उन्हनि के वाइवा में फेल करे जेका टेस्ट में फेल थियल हा उन्हनि के पास करे उन्हनि के नौकरिन जा ऑर्डर देना विया अज सिंध जे नौजवानन जो पुलिस में नौकरिन जो केस मुझी जमात बड़ी रही है कालाबाग डैम के खिलाफ फतवा मुझे वर्णन जारी कई हाणे दरियाए सिंध ते धाड़ो मसलो छाहे चाचा पंजाब पंहिंजा दरिया विकणिया तव्हांखे ख़बर आहे या कोन्हे अक्सर के खबर न हूंदी शुरू में पाकिस्तान ठहण जे 10-15 सालन का पो पाकिस्तान पंजाब पंहिंजा दरिया विकणिया हिंदुस्तान के ॾिना ऐं पोइ अची दरियाए सिंध ते बिल्ले वारी अखियूं विधाऊं दरियाए सिंध तामो नारायण केर केर वियो कोई नारायण वियो बा नारायण कागान कोई घुमी आयो तामो हथ खणो न पो लंबो इम्तिहान न वठंदुमि बाबा जेका घुमी आयो हथ खणो केड़ा घुमी आयो डरियो छो था साईं तू घुमियो न साईं तव्हां घुमियो ॿियो कंहिं घुमियो ओहरो असांजो यार वेठो आहे डरियो छो था अबा नारायण में दरिया हो जमीन का घणो हेठा नजर कर तो भाव तो दे किरी न पाऊं एडो हेठा साईं ऊना ही खाइया कोहिस्तान में दरिया हो ऊना ही खाइया कश्मीर में दरिया हो नाई खाइया यो सागोई दरिया हो जेको गिलगित मां चाइना में निकले तो काबिल मां कंधार में निकले तो यो सागोई दरिया हो जेको कश्मीर मां उन जे पहाड़ुन में निकले तो ऐ दरियाए सिंध में किरे तो जातो यो दरिया गुजरे तो जमीन 1000 फुट मथे दरिया 1000 फुट हेठा जड़े यो तोसा के क्रॉस करे सिंध में दाखिल थे तो जमीन पानी बराबर थे तो दरिया जी नारायण जी पीहक दरिया जी सवात जी पीहक दरिया जी कश्मीर जी पीहक दरिया जी गिलगित बल्तिस्तान जी पीहक दरिया जी कोहिस्तान जी पीहक ऐं दरिया जी सिंध जी पीहक बुधाए थी अल्लाह यो दरिया इन्हनि जे लाइ खल्कियो ई कोन्हे रब यो दरिया सिंधनि जे लाइ खल्कियो सिंध वारन जे लाइ खल्कियो यो दरिया इंटरनेशनल कानून दुनिया जो कानून थो चए सब का पहिरियां पुछड़ीअ वारा पीअंदा पोइ मथियां पीअंदा पाकिस्तान जो कानून थो चए सब का पहिरियां पुछड़ीअ वारा पीअंदा पोइ मथियां पीअंदा ऐं मोहम्मद अरबी जी शरीयत रहनुमाई थी करे सब का पहिरियां पुछड़ीअ वारा पीअंदा पोइ मथियां पीअंदा ऐं अज हालत इहा है त इंटरनेशनल इदारनि जी रिपोर्ट मुंहिंजी न आहे साईं अब्दुल्ला ॾाॾे जी न आहे असांजे ज़िले अमीर जी रिपोर्ट न आहे सूबे जे अमीर जी न आहे
इंटरनेशनल ट्रांसपेरेंट इदारनि जी रिपोर्ट आहे त कुदरत जी फिनोमिना है, कुदरत जो कानून आहे। समुंड ऐं मिठो पाणी जाते गॾिजंदो आहे, मिठो पाणी समुंड में किरंदो त दरियाह उते बीठो रहंदो, दरियाह में मौज ऐं मस्ती उहा न ईंदी, दरियाह जे पाणीअ सां उन जो मौज ऐं मस्ती मरंदो। पर जेकॾहिं दरियाह जो पाणी न किरंदो समुंड मथे उथल कंदो। इंटरनेशनल इदारनि जी रिपोर्ट आहे ऐं उन्हनि लिखियो आहे त दरियाए सिंध सुकी वञण जे करे समुंड में फटे मां, सिजावल मां, बदीन मां दरियाह जो पाणी समुंड में नथो किरे। जेकॾहिं इहो न किरियो 2030 ऐं 35 ताईं ठट्टो, सिजावल, बदीन इहे टई ज़िला सफ़े हस्ती तां मटिजी वेंदा। समुंड इन्हनि खे गिड़काए वेंदो, इन्हनि जो नालो निशान बि न हूंदो, रुगो दरियाह जो पाणी समुंड में न किरण जे करे। एक तरफ इंटरनेशनल लॉ, एक तरफ पाकिस्तान जो कानून, एक तरफ शरीयत जी रहनुमाई, एक तरफ दरियाह जी बीहक, एक तरफ 91 जो मुआहिदो, 91 में इन्हनि मुआहिदो कयो त साईं ये पाणी आहे, मिसाल तौर ते 100 गैलन, एक गिलास मिसाल जे तौर ते, त बाबा दरियाह में पाणी एक गिलास आहे। हाणे इनखे 4 सूबनि में विरहाइणो आहे। असां पंहिंजो कारो मुंहुं कयो, दरिया खपाया, हाणे बस पाणी ॾियो, असां उनखे क़बूल न कयो। बामरे मजबूरी असां सिंधियुनि ते मुसलत कयो वियो त बाबा हिन गिलास मां हेतिरो पाणी पंजाब खणंदो, हेतिरो केपी के खणंदो, हेतिरो बलोचिस्तान खणंदो, हेतिरो सिंध खणंदो। 91 जे मुआहिदे जे तहत जेको पाणी असांखे मिलणु घुर्जे उन मां बि 55% वधीक पाणी असांजो चोरी था कनि। 55% शॉर्टेज आहे। तव्हां हारपे वारा आहियो, ज़मींदार आहियो, वराहकार आहियो, तव्हां मूं कहिड़ा कहिड़ा हारपो कंदा आहियो, हथु खणो। ओरे ॾिसो सभु हारी आहिनि माशाअल्लाह। अबा पोएं साल पाणी घणा महीना शॉर्ट हो? हारियो ॿुधायो, मूंखे त ज़मीन जो पैसो कोन्हे, मूंखे ख़बर आहे त पाणी घणो शॉर्ट हो। तव्हां ज़मींदार ॿुधायो पोएं साल पाणी घणो शॉर्ट हो? 3 खां 4 महीना। पोएं साल फसल घणो लेट खयो कणक जो? लेट थियो हो न फसल कणक जो, सारिन जो। काथे काथे त 2.5 महीना आबादकारनि लेट फसल खयो, 2.5 महीना देर सां खयो। जॾहिं 2.5 महीना तव्हां ज़मींदार आहियो, फसल लेट थींदो त बचंदो छा? बूरो थी वेंदो, बचंदो छा? एक तरफ 2.5 महीना पानी लेट, एक तरफ फसल 2.5 महीना लेट। हाणे भला पाणीअ जी मुंद आहे न? आयो आहे पाणी? ॻाल्हायो बाबा। महीनो पहिरियों जेको पाणी अचणो हाणे ताईं मिलियो आहे या न आहे मिलियो? अञा ताईं न आहे मिलियो। बाबा मुंहिंजा पाणी आहे कोन, 55% पाणीअ जी शाट आहे। 2.5 महीना कणक सारीअ जो फसल लेट आहे, नुक़सान थो थिए। पाणी जर मां ज़हर मिलियल थो मिले। पीअण जो साफ़ पाणी 30 ज़िलनि मां 20 ज़िलनि खे कोन्हे। कराची पाणीअ जे कतरे कतरे जे लाइ जेको उहो तड़पी रहियो आहे, कंबर सादात कोट में मुर्दनि में जान जे लाइ पाणी कोन्हे। रते देरे में दुनिया जो सभ खां वधीक एड्स जो मर्ज़ निकितो आहे। दुनिया जो ॼावल ॿार खे बि एड्स, 90 साल जे पोड़े खे बि एड्स, नौजवान खे बि एड्स। जॾहिं हुनजी रिपोर्ट करायूं ख़बर पई त पाणी ज़हर आलू था पीअनि, पाणी ग़लति वापराइण जे करे सॼो जो सॼो ॻोठ एड्स में वरितो पियो आहे। दुनिया जा सभ खां वधीक एड्स जा मरीज़ रते देरे में। हाणे हाल इहो त पीअण जो पाणी कोन्हे, पोखाईअ जो पाणी कोन्हे, पाणी ज़हर आलू, 55% पाणीअ में शॉर्टेज। हिननि खे अची परेशानी थी त हे नौकरियुनि जे लाइ त असांजा मोहताज, ट्रांसफार्मर जे लाइ त असांजा मोहताज, घिटी ऐं नालीअ जे लाइ त असांजा मोहताज। हे गिरऊं गभो पंहिंजो पाण करे छो था? मूंखे ॾियो केटीएन वारनि सां अलाह जो कसम मुंहिंजी काई दुश्मनी कोन्हे। न भला हिन नियत जा हरू तूं छो थो नियत करे?
अबा तवज्जो आहे, चयूं त नौकरीअ में असांजा मोहताज, बिजलीअ में असांजा मोहताज, गैस में असांजा मोहताज, रोड में रस्ते में असांजा मोहताज, ट्रांसफार्मर नालीअ में असांजा मोहताज। हे पंहिंजो हार पो करे बच्चन जो पेट छो था पालन, पंहिंजी ज़मींदारी छो था कन, कणक पंहिंजी छो था कन, सारियूं पंहिंजूं छो था कन, सब्जी पंहिंजी छो था कन, वोण ऐं कमंद पंहिंजो छो था कन, हे पाण छो था कमाइन, असांजा मोहताज छो कोन्हनि। हिननि लख एकड़ ज़मीन ड्रावलन के घुरायो, अरबपति ऐं खरबपतिन के घुरायो ऐं चऊं 1,00,000 एकड़ तोखे, 50,000 एकड़ तोखे, 10,000 एकड़ तोखे, 20,000 एकड़ तोखे, वञो वञी करे थर जी ज़मीन के आबाद कयो। उन्हनि चयो अबा पैसा पाणी त कोन्हे, काॾो आबाद कयूं? जे यतीम सिंध आहे न, अचो वरी दरियाह ते धाड़ो था हणूं। पहिरियों 55% चोरायूं था, सुता पिया आहिनि, छा कंदा? 2.5 महीना पाणी लेट आहे, सुता पिया आहिनि, छा कंदा? 2.5 महीना फसल लेट आहे, सुता पिया आहिनि, छा कंदा? अचो ॿियो बि पाणी था चोरायूं, तव्हांखे ज़मीनूं आबाद करे था ॾियूं ताकि हिननि जो पाणी सुकी वञे, हिकु थर जो न सॼी सिंध थर बणिजी वञे। फसल त परे जी ॻाल्हि, जानवरनि जो गाह ऐं चारो त परे जी ॻाल्हि, हिननि वटि पीअण जो पाणी बि न हुजे। पोइ सुभाणे कणक जे लप जे लाइ पंजाब जे साम्हूं हथ झलनि, चांवरनि जे लप जे लाइ मालदारनि जे साम्हूं हथ झलनि, सब्ज़ीअ टमाटनि ऐं बसरनि जे लाइ, धाणनि जे लाइ, मिर्चनि जे लाइ पंजाब जे साम्हूं हथ झलनि। उहे चाहींदा त तव्हांजे बच्चनि जे लाइ तव्हांखे कणक ऐं चांवर ॾींदा, न चाहींदा त न ॾींदा। तव्हां वटि पाणी कोन हूंदो त बुख काॾो कंदव। हिकु तरफ़ तव्हांजो पाणी चोरण जो मनसूबो आहे, ॿिए तरफ़ तव्हांजे पेट ते लत हणण जो मनसूबो आहे। तव्हांखां तव्हांजो रोज़गार, तव्हांजे बच्चनि जो रोज़गार खसण जो मनसूबो आहे। अबा मुंहिंजा जॾहिं एॾो वॾो ख़तरनाक मनसूबो आहे त पोइ उन जे ख़िलाफ़ जिहाद कजे या न कजे? जवाब नथा ॾियो। अबा धरतीअ जे बका जो मसलो आहे, जिहाद कजे या न कजे? त पोइ मां हमेशह चयो आहे त मां पंहिंजे पीउ जे रत सां वचन कयो हो, हिननि हथनि में पंहिंजे पीउ जो खून खयो हो ऐं चयो हूंदो मुंहिंजो शहीद अब्बा, जेसि ताईं मुंहिंजे जान में जान आहे तो वांगुरु दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदो रहंदुमि। ख़त्मे नबुवत जे लाइ, क़ुरान जे कानून जे लाइ, ॾाढ़ी ऐं पटके मस्जिद ऐं मदरसे जे लाइ बि जिहाद कंदुमि। त धरतीअ जे लाइ, धरतीअ जे मारूअड़नि जे लाइ, दरियाह जे लाइ बि जिहाद कंदुमि। इन रस्ते ते हलंदे जेकॾहिं मौत आयो त रब्बे मोहम्मद जो कसम सौदो सस्तो आहे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायद तेरी जुर्रत को, कायद तेरी जुर्रत को। असां पाकिस्तान जा हामी आहियूं, असां पाकिस्तान बचाइण था चाहियूं, लेकिन जेका बंद कमरनि में वेही करे असेंबलियुनि जा फ़ैसिला था कनि, बंद कमरनि में वेही इक़्तिदार जा फ़ैसिला था कनि, बंद कमरे में वेही क़ौम जे वसाइल, मदनियात ऐं जज़ाइर जो फ़ैसिला था कनि। असल में पाकिस्तान जा दुश्मन इहे आहिनि, क़ौमनि जा दुश्मन इहे आहिनि, मुल्क जा ग़द्दार इहे आहिनि। हक़नि जे लाइ आवाज़ उथारींदड़ बलोच, हक़नि जे लाइ आवाज़ उथारींदड़ पख्तून या दरियाह जे सलामती जे लाइ सरापा इhtजाज सिंधी ग़द्दार न आहिनि, इन्हनि जा हक़ खसींदड़ ग़द्दार आहिनि, मुल्क जा दुश्मन आहिनि। असां मुल्क बि बचाईंदासीं, धरतीअ जा ग़द्दार बि भॼाईंदासीं त हिन समाजड़ी सिंध खे वागुनि जे वातन मां आज़ाद कराए हिते मोहम्मद अरबी के शरीयत जो निज़ाम भी नाफ़िज़ कंदा। नारे तकबीर, नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, सिंधुअ ते धाड़ो, सिंधुअ ते धाड़ो। तैयार आयो, तैयार आयो। एक तरफ गज़ा पई सॾे, एक तरफ फ़लस्तीन पियो सॾे। मंज़र ॾिठा अथव? ओ मोबाइल रखण वारो, टीवी, ड्रामनि, फिल्मनि, संगतियाणियुनि खां फुर्सत मिली अथव त ज़रा गज़ा जा मंज़र बि पंहिंजी मोबाइल ते ॾिसो। ओ दिल रखण वारो, ओ न्याणियुनि रखण वारो, ओ मासूम बच्चा रखण वारो, छा गज़ा जा 6 महीननि जा
चिथरियल 6 महीननि जा टकरा टकरा थियल फलस्तीनी तहां के नजर नथा अचनि? छा क़िबला अव्वल तहां के नजर नथो अचे? छा यहूदिन जो जुल्म ऐं जबर तहां के नजर नथो अचे? एक तरफ गज़ा सॾे पई, पहिरें ॾींहं खां गज़ा जे लाइ मुंहिंजी जमात मैदान ते आहे। जंहिंमहिल इहे भयानक करबनाक ऐं दर्दनाक मंज़र थो ॾिसां, हिकिड़ी कुराड़ी अम्मा जी वीडियो मां ॿुधी, उहा हथ खणी थी चए त ओ या रसूल अल्लाह, क़यामत जॾहिं हिननि मुसलमाननि जी शफ़ाअत न कजांइ, हिननि असांखे तन्हा छॾे ॾिनो। एक तरफ मासूम बच्चन जूं कीहूं ऐं सिसकियूं ऐं दाहूं, एक तरफ हवा में मासूम बच्चन जा हथ ऐं मुंडियूं ऐं जिस्म है, एक तरफ इसराइल ऐं अमरीका जी बर्बरियत आहे। ॾिसां थो दिल दहलकजे थी, खौफ तो थे त किथे क़यामत जे ॾींहुं अल्लाह मुजरिमनि सां गॾु न बीहारे। ॿिए तरफ पंहिंजे क़ाइद जे हौसले खे थो ॾिसां। पहिरें ॾींहं खां जंहिं ॾींहुं बमबारी थी ही मुड़ुस माण्हू थी को मैदान ते बीठो त उहो मौलाना फज़लुर रहमान हो, जेका मदद करे सघिया आहियूं 5 रुपयनि जी, 10 रुपयनि जी। हाणे बि रमज़ान जे आख़िरी अशरे में असां उन्हनि जी इफ़्तारी ऐं सहरी कईसीं। तव्हां बि रोज़ा रखिया न? अबा रखिया हुआ न रोज़ा? छा पिया खाओ सहरीअ में? सभु कुझु, भाॼियूं बि, मानियूं बि, खीर बि, सयूं बि, हलवा बि। तव्हांखे ख़बर आहे वधण महर वारो 10 ॾींहं आख़िरी जमियत उलमा इस्लाम गज़ा में जेका सहरी ऐं इफ़्तारी कई, इफ़्तारीअ में छोला ऐं चांवर, सहरीअ में 1 मानी चपाती, 1 साओ मिर्च ऐं 1 टमाटो। मुझी मोबाइल में मंज़र आहिनि, मुंहिंजे आईडी ते पयूं अथव वीडियो, वञी चेक कयो। 1 मिर्च साओ, 1 टमाटो, 1 चपाती जॾहिं असां उन्हनि ताईं पहुचाईसीं, अल्लाह जो कसम उन्हनि जे चपनि ते मुस्कुराहट हुई। वो 1 चपाती ऐं 1 साए मिर्च, 1 टमाटे जे लाइ बि परेशान आहे। एक तरफ ॾिसां थो दरिंदगीअ खे, ॿिए तरफ पंहिंजे क़ाइद जे हौसले खे। कंहिं महिल इस्माइल हनीअ सां बीठो आहे, कंहिं महिल यहया सिनवार सां बीठो आहे, कंहिं महिल ख़ालिद मशअल सां बीठो आहे। पहिरियां अमेरिका मुर्दाबाद जा नारा हुयसि, हाणे इसराइल मुर्दाबाद जा नारा अथसि। पोइ ज़मीर मुतमइन थो थिए त जेकॾहिं इस्लामी हुक्मरान बेग़ैरत बणिया बीठा आहिनि, बीठा हुजनि, असांजे वस में जेको आहे कयूं था, डंगे जी चोट थे था चऊं। कल बि इसराइल ते लानत हुई, अॼु बि इसराइल ते लानत आहे। कल बि फ़लस्तीन जिंदाबाद हो, अॼु बि फ़लस्तीन जिंदाबाद। नारे तकबीर! इसराइल ते, इसराइल ते, अमेरिका ते, अमेरिका जो जेको यार आहे, इसराइल जो जेको यार आहे। मचा इन्हनि नारनि जे, इन्हनि कोकुनि जे, इन्हनि दाहुनि जे करे क़यामत जे ॾींहुं बख़्शिजी वञूं। मथा इन फ़लस्तीन जे हक़ में आवाज़ उथारण ते सुभाणे फ़लस्तीनी असांखे ॻिचीअ खां न झले। मामलो हिते पहुतो अथव। इंशाअल्लाह क़िबला अव्वल जी जंग बढ़ंदा रहंदासीं। ऐं मुंहिंजा क़ाइद 13 अप्रैल आचर ते शाम जो 4 बजे शाहराह क़ाइदीन ते सॼी सिंध खे सॼियो आहे। अंदरूने सिंध मां जेको पहुची सघे थो उहो पहुचे। तव्हांजा 500 ऐं 1000 भरे किराओ करे कराची पहुचण यकीन रखिजो बिल्कुलु ईअं ई आहे। मैदान जिहाद में पहुची करे फ़लस्तीन सां कुल्लो कुल्ले में मिला। नारे तकबीर! क़ाइद तेरा एक इशारा। जेको नथो पहुची सघे उहो घर में वेही फ़लस्तीन जे लाइ बि दुआऊं करे त 13 अप्रैल जे इसराइल मुर्दाबाद कॉन्फ्रेंस जे कामयाबी जे लाइ बि दुआऊं करे। लेकिन मैं कराची और हैदराबाद के मुसलमानों को दावत देता हूं कि 13 अप्रैल को कोई गैरतमंद मुसलमान घर में न बैठे। 13 अप्रैल को हर गैरतमंद मुसलमान इसराइल मुर्दाबाद, अमेरिका मुर्दाबाद, क़िबला अव्वल जिंदाबाद, फ़लस्तीन जिंदाबाद।
जिंदाबाद के नारे लगाता हुआ शाहराए कायदीन कराची पहुंचकर इस जिहाद में हिस्सा डाले। आपके इस इसराइल मुर्दाबाद प्रोग्राम में शिरकत इंशाअल्लाह जिहाद में हिस्सा होगी। एक तरफ फलस्तीन की जंग विढ़ंदा से जेका विढ़ंदा हुए चवन ते विढ़ंदा से आवाज बुधो था छा चयो जेका फलस्तीन की जंग विढ़ंदा हुए चवन ते विढ़ंदा से इंशाअल्लाह अब्बास क़िबला अव्वल जी जंग विढ़ंदा से इंशाअल्लाह। इससे था चो मां मुजाहिदन जी इंशाअल्लाह बुधण तो चाहिया फलस्तीन जी जंग विढ़ंदा से इस्लाम जी जंग विढ़ंदा से खत्मे नबुव्वत जी जंग विढ़ंदा से दाढ़ी पटके जी जंग विढ़ंदा से सबा झड़ी सिंध जे वसीलन जज़ीरन बेटन दरियाहन जी जंग विढ़ंदा से इंशाअल्लाह दीन जी धरती जी चौकीदारी कदा से अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निजाम नाफिज कदा से जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग। इते ये चंद मीडिया वाला सामो अब बिल्कुल खामोशी मुझे जमा जो दोस्त हलिया वञो पोइते मूंखे हिकिड़ो बि जमा जो कारकुन हिते साम्हूं न